या अल्लाह तू रहम कर। अल्लाह साईं तू बाझ कर। ये ओचती मुसीबत असां ते अची छो कड़की आहे? आखिर असां सुख जो साह छो न था खणी सघूं? असां हिक हिक साह जी क़ीमत भरे रहिया आहियूं। असां ते बाझ कर, असां ते रहम कर। अल्लाह साईं रहम कर। अल्लाह साईं रहम कंदो। परवरदिगार रहीम आहे। मूंखे उम्मीद आहे पंहिंजे अल्लाह ते, हू हिक न हिक ॾींहुं असांजी ज़रूर ॿुधंदो। तूं दिलि न लाइ भेण, ऐं सब्र कर। अल्लाह साईं सब्र करण वारनि सां गॾु आहे ऐं क़ुर पाक में लिखियल आहे त तव्हां सब्र कयो, मां सब्र करण वारनि सां गॾु आहियां। ऐं क़ुर पाक में इहो बि फरमायो वियो आहे त हर मुश्किल खां पोइ आसानी आहे। अदी मूंखे बाज़ारे रब ते भरोसो आहे। बेशक मुश्किल खां पोइ आसानी ज़रूर ईंदी। इन करे ई त रब खां रहम जी दुआ पई घुरां। अदी मुनाफ़िक़नि जूं साज़िशूं ख़त्म थी वेंदियूं। ज़ालिम भली क़ाइम हुजनि, पर ज़ुल्म क़ाइम नाहे रहंदो। असां वॾेरी बानो जो छा बिगाड़ियो आहे जो हुन हरूभरू तो ते एॾी वॾी तोहमत हई आहे? अदी कूड़ थींदो आहे ऐं हमेशा फतह सच जी थींदी आहे। ऐं बानो ॾिसजांइ तूं हिक ॾींहुं वेही हथ हणंदी ऐं माण्हुनि जे साम्हूं जॾहिं न इहो सॼो ड्रामो ज़ाहिर थियो त ॾिसजांइ अहिड़ो ख्वार थींदी जो सॼी ज़िंदगी यादि कंदी। आमीन लाई आमीन। बराबर चापे सोची बस भा सोचो थम त वो ज़मानो रहियो ई न जिन लाइ मुआसी वही कांधी न थी। वरी छा थियो? तूं त संगत सां मिलण वॾे ॻोठ वियो आहीं, छो लिफ्ट न करायूं छा? गौर खाना असां जेके न हिक क्लास जा माण्हू आहियूं, उहे साॻी तबिके जा आहियूं। असां हिक ॿिए खे चऊं बि न, पर दिलि में न आहियूं कंदा यार। ऐं ॾुखे वक़्त में डोड़ी वञी हिक ॿिए जी मदद कंदा हुआ। पोइ कंहिंजी तो ॻाल्हि करी? वॾेरे सालार खान जी। सालार खान पंहिंजे पीउ जी मैयत खे कुलो ई कोन ॾिनो, तूं वरी तो सालार खान जो ॾुख करी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।